सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांजी सोच आहे गिलास जे असां मालिक जे साम्हूं अचूं, असां वठूं त वरी अहिड़ो कुझु वठूं जेको वरी कुझु कॾहिं घुरणो ई न पवे, हथ फैलाइणो ई न पवे। असांजी रहमत खे पायूं त अहिड़ो पायूं कि वरी असां भिखारी छो हुजूं, असां राजा बणिजी विया आहियूं। तंहिंजे करे जॾहिं सचे साईं जे साम्हूं भगत साहब आया जो जेॾो तुंहिंजो नाम तेॾी तोखां बाज घुरां, जेको तूं चाहे उहो ॾे। ऐं जॾहिं असां घुरंदा आहियूं का हिकु चीज़ हूंदी आहे, हिकु घुरंदा आहियूं घड़ी को ॿी घुरंदा आहियूं, असांजी बदल बि रहंदी आहे। लेकिन जॾहिं हू पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो आहे त वरी एतिरो ॾींदो आहे जे वरी करे घुरणो पवंदो ई न आहे। हमेशह जे लाइ ॾेई असांखे माला माल करे छॾींदो आहे। असां ॿई पासे ऐं उनजे लाइ असांखे ज़रूरत हूंदी आहे असांखे सिक जी, श्रद्धा जी, हुब जी, प्यार जी, विश्वास जी, आस्था जी, यकीन जी। जेतिरो जेतिरो असांजो विश्वास, जेतिरी जेतिरी असांजी हुब, सिक, मोहब्बत, आस्था उहा मज़बूत हूंदी, ओतिरो ओतिरो असांजा कम पंहिंजो पाण थियणु शुरू थी वेंदा। छाकाणि हुन वटि असांजी दिलि जो आवाज़ पहुचंदो आहे, असांजी सोच जो आवाज़ पहुचंदो आहे, जेको मुंहिंजी रहमत ताईं पहुचंदो आहे। तंहिंजे करे असांखे हुब, सिक ऐं जी असांजे लफ़्ज़नि जी न, असांजे सिक जी ज़रूरत हूंदी आहे। लफ़्ज़ कुझु बि हुजनि। राड़की साहब में वियासीं, पोइ हिकिड़े खे औलाद जे लाइ पंहिंजी अरदास पियो कराए ॾियो था वञे जो औलाद जे लाइ अरदास करे पियो। कुदरती कुझु ॻोठ अहिड़ा माण्हू जे हूंदा नी, वेचारनि खे पतो ई न हूंदा, जेके हुया आया आई भई पंहिंजो कमु कंदे हो, मायूं हुयूं, मर्द हुया, अची करे दर्शन कयूं। हुनजे ॿुधो माना हीअ अरदास करे पुट जे लाइ, उनखां पुछे छा चवंदा पिया आहिनि। उनजो छा आहे, औलाद कोन्हे, उनजे लाइ मालिक खे अरदास कंदासीं। त उतां हेठि बीह करे अञा मथे बि कोन आया, चयो सचा सतराम हाणे मूंखे पतो न आहे अलाए छा चवंदा पिया आहिनि। उन माई चयो जीअं हुनखे औलाद कोन्हे, मूंखे बि औलाद कोन्हे, पोइ जीअं इहे चवनि था मां बि चवां थो मूंखे बि औलाद ॾिए, मां बि चवां थी मूंखे बि औलाद ॾिए। यानी न लफ़्ज़ न ॻाल्हि, न ॻाल्हि जो ॻाढ़ो को पतो बि न आहे। भई जीअं इहे चवनि था तीअं मां बि चवां थो, मुंहिंजी बि सिक आहे, मूंखे बि पुट ॾिजाए, मूंखे बि औलाद थिए। ऐं ठीकु 12 महीने पंहिंजी औलाद खणी करे वरी मथो टेकाइण आई, दर्शन कराइण आई, सभु घर खे तंहिंजे करे असांजो जेतिरी श्रद्धा, विश्वास, यकीन उहो हूंदो, उहा चीज़ असांखे उनजी रहमत मां मिलंदी आहे। इन करे सभ खां पहिरीं असां पंहिंजी श्रद्धा खे बढ़ाए करे तव्हां सां न असां कॾहिं नेम कंदा, कॾहिं धुन साहिब पढ़ंदा, कॾहिं सुखद मंत्र पढ़ंदा, कॾहिं गायत्री मंत्र पढ़ंदा, कॾहिं कुझु बि जाप कंदा, जंहिंमें असांजो विश्वास हुजे कुझु बि असां कंदा। जॾहिं असां कंदा असांखे इहो भरवस हूंदो आहे मां इहो जाप कंदुमि मुंहिंजो कमु थी वेंदो। त जॾहिं असांजो प्यार सिक सां पतो हूंदो आहे, असांजो विश्वास हूंदो आहे मुंहिंजो कमु थींदो, असां जीअं जाप कंदा आहियूं, सिमरन कंदा आहियूं, शेवा कंदा आहियूं, असांजा कमु थियणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं साॻियो ई मंत्र हूंदो आहे, साॻियो ई जाप हूंदो आहे। जंहिं मुंहिंजो विश्वास न हूंदो यार तव्हां छा कंदा पियो, असांजो त ॿियो आहे, असां पंहिंजो कंदासीं। हो वरी जेको उनमें विश्वास न रखंदो आहे उनखे कुझु बि न मिलंदो, पढ़ंदो उहो बि केतिरा ई दफ़ा बेदिलो पढ़ंदो आहे। अॼु असांखे चऊं तूं पढ़ियो बि कर, जेकर जो यकीन ई न हूंदो उनखे असर छा मिलंदो।
असर ओतिरो घटिजी वेंदो। जेकॾहिं असां चवंदा ॿिए खे चवंदा तूं पढ़ त पोइ तोखे बि फ़ाइदो थींदो। उते जेको तूं पढ़ सां ॿिए खे पढ़ाईंदा उनजो कमु थींदो आहे। उहो जंहिं बेदिलो पढ़ियो उन सां उन चीज़ जो वास अगरि दिलि सां पढ़े, नियत सां पढ़े, सिक सां पढ़े, उनखे उहा रहमत मिलंदी आहे। पर जॾहिं बेनियत और बेदिलो पढ़ंदो त उन खे उहा उन जे करे न थींदी आहे। पर जेको उनखे चवंदा तूं पढ़ तोखे इहो आसीस मिलंदी, तोखे रहमत मिलंदी, तुंहिंजो कमु थींदो। पोइ जेको उनजो कमु थींदो आहे पढ़ण सां उहो उनजे करे न थींदो आहे। लेकिन जंहिं चयो तूं पढ़ पोइ ॾिस हक़ीक़त में उनजो विश्वास जेको आहे मंत्र में शक्ति ईंदो आहे, मंत्र पंहिंजी रहमत में तब्दील थींदो आहे ऐं साम्हूं वारे जो कमु करे छॾींदो आहे, उनजो कमु थी वेंदो आहे, उनखे भाग बढ़ाए छॾींदो आहे, उनखे बढ़ाए छॾींदो आहे।